दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध। उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। साथी दुनिया में हिकिड़ो कल्ह वाक़ियो पेश आयो आहे जेको तव्हां ताईं ॻाल्हायूं था पढ़ियल लिखियल सभिनी ताईं पहुतो हूंदो, छो जो अॼु जे अख़बारुनि में हुन जूं तस्वीरूं बि लॻियल आहिनि। ॿियो टियों उहो मौज़ू इहा त तुर्की में हिकिड़ी मस्जिद ई जेका सल्तनत उस्मानिया दौर जी मस्जिद ई, उन मस्जिद खे अजाइब घर कयो वियो। उहो हाणे कल्ह जुमे जे ॾियारे उन मस्जिद साॻी में वराए मस्जिद बहाल कयो अथनि। उते नमाज़ थी आहे, उते वक़्त जा हुकुमरान आया आहिनि, पर मस्जिद आज़ादु उनखे आज़ादु करण में वॾे में वॾो हथु आहे। हाणे जे दौर जी कोर्टुनि जो उन्हनि इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। सॼी दुनिया ताईं इहा ख़बर पहुती आहे, पढ़ियल लिखियल ताईं। इन पोइ ॿ टे सवाल रहिजनि था जंहिं ते पाण ॻाल्हायूं था। उहे कहिड़ा आहिनि? इहा मस्जिद पार्क इहो अजाइब घर थी छो? इहा मस्जिद अजाइब घर इन करे थी जो इन मस्जिद जे आॾो हे जेके हाणे सऊदी जा अरब आहिनि, हिननि जे वॾनि खे क़त्लु कयो वियो। अॼोकी अख़बार जो मौज़ू अथव। कल्ह जुमे ते नमाज़ थी आहे उते हुन मस्जिद में। सभिनि माण्हुनि पढ़ियल लिखियलनि खे हिन मौज़ू ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, सम्झण जी ज़रूरत आहे। दुनिया में 52 मुस्लमान मुल्क आहे हाणे ताईं मौजूदु। हाणे बि 52 मुस्लमान मुल्कनि में जहिड़ो आहे। दुनिया समेत दुनिया सॼी में मूं समेत सभिनि मुस्लमाननि खे इन ॻाल्हि जी ख़ुशी थी आहे जो कल्ह उन नमाज़ में हिन मस्जिद में वराए नमाज़ थी आहे। पर असां सभिनि दुनिया में 52 मुस्लमान मुल्क जेके हाणे ताईं मौजूदु आहियूं, जेके धरती जे अधु हिसे ते रहूं था, सभिनि में जहिड़ो आहे। इराक़ में जहिड़ो, अफ़गान में जहिड़ो, सऊदी खे छॾियूं था छो जो इहे मथियां आहिनि। अफ़गान में जहिड़ो, पाकिस्तान में जहिड़ो, जहिड़े मुल्क मुस्लमान जो खणंदो तव्हां नालो त उन्हनि में जहिड़ो हूंदो। या त उहे मरंदा हूंदा या उहे माराईंदा हूंदा। अरबनि जा जेके घणा जज़ीरा आहिनि उन्हनि खे जज़ीरनि में इन्हनि में विराए रियासतुनि नंढुनि में छॾियो अथनि। पर जेको दुनिया सॼी में 52 मुस्लमान मुल्क जो जेको पावर हो, जेका ताक़त हुई, उहा छिड़विछड़ा डिस्टर्ब आहे। मुस्लमान आहियूं पोइ छो था विढ़ूं? वेढ़ाईंदड़ असांजो केरु आहे? हिन ते हक़ीक़त में जेकॾहिं ॻाल्हाइजे न त सॼी दुनिया में असां सभिनि मुस्लमान मुल्कनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि उहे आहिनि सऊदी ऐं ईरान। सचु इहा त इहा उन्हनि जी पॉलिसी आहे जो असां सॼी दुनिया मुस्लमान मुल्क विढ़ूं था। जहिड़ो आहे हथियार खपनि था। हथियार जेको खपाईंदड़ आहे उहो हिननि जो यार आहे, जंहिंजो हिननि जे मथां कब्ज़ो आहे। इहा पावर जेको आहे, जेको छिड़विछड़ हुजणु, गद्दारी वारी ज़िंदगी जीअण, इन्हनि खां मुस्लमान जेके सॼी दुनिया में 52 मुस्लमान मुल्क आहिनि उन्हनि खे पंहिंजो करणु हिकु पावर बणाइण जी ज़रूरत आहे। हुन कल्ह मस्जिद में उतां जे दौर जे हुकुमरान जेको ख़ुतबो न, उहो ॾाढो शानदार आहे, ॿुधण जहिड़ो आहे। उहो हुन इहो चयो आहे त हाणे फ़लस्तीन वारो जेको काबो आहे उहो बि आज़ादु कराईंदुसि, जीअं मस्जिद आज़ादु कराईंदुमि। मज़हबनि जे नाले ते तारीख़ शाहिद आहे एतिरा क़त्ल थिया आहिनि जो कंहिं ॿोॾ तबाहिनि में पुराणे दौर में इंसान क़त्ल न आहिनि थिया। पूरी दुनिया जे मुस्लमाननि खे हिकु थी 5-7 सवालनि ते हिन वक़्त जे ज़ालिमनि ऐं हाकिमनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। असां वटि शियो सुन्नी सां विड़ियो पियो आहे, वाह बि फलाणे सां विड़ियो पियो आहे, पर इहो सॼो फ़िरक़ेवारीअ जे नाले ते दुनिया जे असांजे सॼी दुनिया में जेके बि मुस्लमान मुल्क रहूं था उन्हनि सभिनि में जहिड़ो आहे। जहिड़ो करण वारा बि उहे ई आहिनि, कराईंदड़ बि उहे ई आहिनि। इन छेड़े खे छॾे हक़ीक़ी दुश्मन खे ॾिसण जी ज़रूरत आहे। उहो कीअं? दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त बाज़ार में जेकॾहिं ॿटालू महांगा थियनि न त इन जो कारण बि इहो ईंदो त दुनिया सॼीअ में को ॿियो मामिलो थियो हूंदो जंहिंजो लास थियो हूंदो, जंहिंजो असरु अॼु तव्हां ते पियो आहे। इन जे करे इन्हनि कानूननि, इन्हनि सवालनि खे ॾिसणु, सम्झणु ऐं गौर करण जी ज़रूरत आहे। हक़ मौजूद जी सिंध।